नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां कपरो खां ख़बर ॾिना। गुज़िरियल ॾींहुं कपरो लॻ ढिलियार में ज़मीदार जे तशदद सबबि ज़ख़्मी थियल भूरो भील ज़ख़्मनि जा सूर न सहंदे डॉक्टरनि मूजिबि आंडे में फट थियण सबबि पेट में ज़हर पखिड़िजण करे फौत थी वियो। पर 24 कलाक गुज़रण बावजूद बि ज़मीदार ख़िलाफ़ थाणे ते केस दाख़िल न थियण करे भील बिरादरी जे माण्हुनि कामरेड जयराम भील, कृष्ण भील, फोती जी मां नैनो ज़ाल, लाली धर्मू भील ऐं ॿियनि भील बिरादरी जे 7 माण्हुनि फोती नौजवान जे वारसनि सां गॾु शहीद चौक कपरो ते निटण उस में सख़्त गर्मी में लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेठल रहिया। मुज़ाहिरनि पारां कपरो पुलिस खां ज़मीदार जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल करण लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुसलसल 10 कलाक हलंदड़ धरणे मुज़ाहिरनि वटि को सियासी अॻवान लड़ी न आयो। SHO कपरो जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां लवाइण लॻो। ॿिए पासे वाक़िए जो नोटिस वठंदे SSP सांगर उस्मान गनी सिद्दीकी पंहिंजे PSO DSP सिंजोरो शरीफ शहर ऐं DSP कपरो फज़ल हक़ चांडियो खे मुज़ाहिरनि ॾांहुं मोकिलियो, जिन जवाबदारनि मथां केस दाख़िल करण जी ख़ातिरी कराई ऐं जंहिं बाद फोती भूरो भील जे चाचे मोहन जी फरियाद ते हिकु जवाबदार शाहनवाज बौज़दार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो ऐं जंहिं बाद धरणो ख़त्म करायो वियो। ॿिए पासे मुज़ाहिरनि चयो त असां PP खे वोट ॾिनो पर असां सां ज़ुल्म थियो, पर को बि चूंडियल नुमाइंदो नोटिस वठण लाइ तैयार न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।